नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड अनाज मंडी में खोरा खाते नौशरो फेरोज़ जी पुलिस ऐं एडीसी नौशरो फेरोज़ जी अॻुवाणी में कार्रवाई। वापारियुनि पारां 60,000 खां मथे ज़ख़ीरो कयल कणक जूं बोरियूं बरामद। वापारियुनि जो गोदाम सील करे छॾियो आहे। फूड खाते नौशरो फेरोज़ जे डीएफसी करबुल्ला सुमरो, फूड इंस्पेक्टर बदर कीरियो, अनवर चांडियो ऐं एडीसी माजिद माका पुलिस साण करे भरिया रोड जी अनाज मंडी में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया विया, जिते 60,000 खां मथे कणक जूं बोरियूं बरामद करे बोरियुनि खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो, जॾहिं त गोदामनि खे सील कयो वियो। हिन सिलसिले में अनाज मंडी जे वापारियुनि हाजी इसाक आराई, आबिद आराई, आशिक अली, हनीफ आराई जा कणक जा गोदाम सील कया विया आहिनि। सील थियल गोदाम मालिकान हाजी इसाक आराई, आबिद, राशिद ऐं ॿिनि चयो त गोदाम में पियल कणक असां इंतज़ामिया खे ॾियण जो मुआइदो कयो आहे। यादि रहे त खोरा खाते ज़िले में 15 लख बोरियूं ख़रीद करण जो टारगेट मुक़ररु कयो आहे, पर खोरा खातो रुगो 6 लख कणक जूं बोरियूं ख़रीद करे सघियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।